सोशल मीडिया सेंटर सिंध रिपोर्टर ग़ुलाम मुश्तबा खोसो। ॾेई शहर वेझो ॻोठ हाजी अब्दुल रहीम शोरो जे स्कूली शागिर्दनि पारां झुॾो टंडोबागो रोड ते गाॾियुनि जे ड्राइवरनि जी बदसलूकियुनि ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुख्य रोड ते रुकावटूं विझी मुकमल रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं संदनि वारसनि सुभान अल्लाह शोरो, सजाद शोरो, शोएब बुढेजो, यूनस ख़ासखेली, जहानज़ेब ख़ासखेली, वारिस ऐं वहीद शोरो, ख़ादम हुसैन ख़ासखेली, राज़िक ॾिनू ख़ासखेली, यूसुफ ख़ासखेली, रहीम ॾिनू शोरो ऐं ॿियनि ॿुधायो त गाॾियुनि जा ड्राइवर असांजे स्कूली ॿारनि खे खणण लाइ तयार ई न आहिनि ऐं असांजा ॿार स्कूल जे टाइम ते स्कूल ते नथा पहुची सघनि। गुज़िरियल ॾींहुं बि असांजे हिकु मासूम ॿारड़े खे गाॾी जे ड्राइवर मार कुट करे सख़्तु तशदुद पिणु कयो आहे, जंहिं सबबि संदसि हिकु अखि ज़ख़्मी थी पई आहे। असां SSP बदीन ऐं वसवारनि खां मुतालबो था कयूं तहिड़े छुड़वाक ऐं बदमाशी कंदड़ ड्राइवरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं गाॾियुनि वारनि खे पाबंद कयो वञे त स्कूली शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं UC दादा चेयरमैन वाइस चेयरमैन खे असांजी अपील आहे त असांजा जेके ॿार नंढड़ा हितां वञनि था स्कूल पढ़ण था वञनि, उन्हनि सां रोज़ नाजाइज़ी हर साल ते नाजाइज़ी आहे। असां सां हर साल ते कल त नंढड़े खे मारियो अथनि, कल त थापूं पा कई ते हयूं अथनि, हरूभर जो ॾिण न वठनि। उन पंहिंजो किरायो बि ॾिनो आहे, उनखे पोइ बि उन्हनि थापूं मारियूं आहिनि, उन्हनि सां विड़िया आहिनि। हीअ असांजी अपील आहे त हीअ असांजो जेको धरणो हिते हणियो बीठा आहियूं हिते हीअ अॼु कोन छॾींदासीं। नई पके खां हाजी अब्दुल रहीम शोरे जे ॻोठ जे पासे सां पासे सां बाजी ख़ासखेली ॻोठ जे पासे सां असांजो धरणो रोड मथे लॻो पियो, जेको रोड टंडोबागो झुॾे जे विच में ई रोड वञे थो, उन ते धरणो हणियो बीठा आहियूं। गाॾियुनि वारनि जी बदमाशी आहे, उन बदमाशी जे बावजूदि असीं ॿार अचनि पिया, रोज़ स्कूल वञनि कोन था। इम्तिहान असीं हर साल ते माना ॿार मोकिलियूं था ऐं असांजा हितां ॿारनि खे गारियूं ॾियो, उनखे मोचड़ा ॾियो, उन्हनि रवानो करे छॾियो। वापसि इहे गाॾियुनि वारा असांजो ज़ुल्म करे छॾियो आहे। असांजी अपील आहे SC साहिब खे बि DC साहिब खे बि महिरबानी करे असांजे लाइ हीउ धरणो जेको असां हयूं आहे इहो कोन टोड़ींदासीं जेसीं इहे ईंदा न असांजो हिते फ़ैसिलो न थींदो। असांजो फ़ैसिलो यको थी वियो, जान छुटे न। असीं रोज़ असीं बीठा हूंदासीं छा, रोज़ हाणे बचा वेठियो आहे। अवांजे पंहिंजे खातम जा बचा आहिनि, बिल्कुलु ई रोड ते जेको बीठा हूंदा ही कोन वेंदा जेसीं असांजो मसइलो हल न थींदो। असीं कोन छॾींदासीं, इहो बीठा हूंदासीं, असांजो मसइलो हल थींदो। असांजो हाइट मास्टर अब्दुल जब्बार साहिबु उहो बि हिते ईंदो। असांखे हाइट मास्टर जेको भलो माण्हू नेक माण्हू मिलियो आहे, ज़बरदस्त परफेक्ट माण्हू मिलियो आहे, जेके असांजूं बचनि जूं उमेदूं उन जॻाए छॾियूं आहिनि। उन जे ख़ातिर साईं असां ही कोन छॾींदासीं, जॾहिं ईंदा पोइ असीं मसइलो हल करे असांजो पोइ असीं यकी जान छुटे छॾाईंदासीं। महिरबानी लख